بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। ألف لام را كتاب أنزلناه إليك لتخرج الناس من الظلمات إلى النور بإذن ربهم إلى صراط العزيز الحميد الله الذي له ما في السماوات وما في الأرض وويل للكافرين من عذاب شديد अलिफ लाम रा ही किताब असां रसूल अरबी ॾांहुं नाज़िल कयो आहे इन लाइ पाण माण्हुनि खे अल्लाह जे हुकुम सां ऊंदाहिनि मां कढी रोशनी ऐं सिधी राह ते आणे, यानी उहा राह जेका अल्लाह जी आहे। अल्लाह उहो आहे जंहिं लाइ उहो सभु कुझु आहे जेको आसमाननि ऐं ज़मीन में आहे ऐं काफ़रनि लाइ दर्दनाक अज़ाब जो वेल आहे। الذين يستحبون الحياة الدنيا على الآخرة ويصدون عن سبيل الله ويبغونها عوجا أولئك في ضلال بعيد जेके दुनिया जी हयाती खे आख़िरत खां वधीक पसंदि कनि था ऐं अल्लाह जी राह खां रोकीनि था ऐं अल्लाह जी राह मां ऐब कढनि था, इहे माण्हू परे वारी गुमराही में आहिनि। وما أرسلنا من رسول إلا بلسان قومه ليبين لهم فيضل الله من يشاء ويهدي من يشاء وهو العزيز الحكيم। ऐं असां हर पैगंबर खे हुन जी क़ौम जी ज़बान में पैगंबर करे मोकिलियो इन लाइ त खेनि अहकामात इलाही खोले ॿुधाए। पोइ अल्लाह जंहिंखे चाहे हुनखे गुमराह करे थो ऐं जंहिंखे चाहे हिदायत वारो करे थो ऐं उहो गालिब हिकमत वारो आहे। ولقد أرسلنا موسى بآياتنا أن أخرج قومك من الظلمات إلى النور وذكرهم بأيام الله إن في ذلك لآيات لكل صبار شكور। ऐं बेशक असां हज़रत मूसा खे पंहिंजूं निशानियूं ॾेई मोकिलियो त पंहिंजी क़ौम खे ऊंदाहिनि मां कढी रोशनी ॾांहुं आणे ऐं उन्हनि खे अल्लाह जी नेमतुनि वारा ॾींहं यादि ॾियारे। बेशक उन में हर सब्र शुक्र कंदड़ बाने लाइ निशानियूं आहिनि। وإذ قال موسى لقومه اذكروا نعمة الله عليكم إذ أنجاكم من آل فرعون يسومونكم سوء العذاب ويذبحون أبناءكم ويستحيون نساءكم وفي ذلكم بلاء من ربكم عظيم। ऐं जंहिं वक़्तु मूसा पंहिंजी क़ौम खे चयो त तव्हां पाण ते अल्लाह जूं नेमतूं यादि करियो, जंहिं वक़्तु तव्हांखे अल्लाह ताला फिरऔन जे क़ौम खां निजात ॾिनी जेके तव्हां ते सख़्तु अज़ाब कंदा हुआ ऐं तव्हांजे पुटनि खे कोंदा हुआ ऐं तव्हांजी नियाण खे ज़िंदा छॾींदा हुआ ऐं उन ई में तव्हां लाइ तव्हांजे रब जे तरफ़ां वॾी आज़माइश हुई। وإذ تأذن ربكم لئن شكرتم لأزيدنكم ولئن كفرتم إن عذابي لشديد। ऐं तव्हां यादि करियो जॾहिं तव्हांजे रब ऐलान फरमायो त जेकॾहिं तव्हां शुक्र कयो त आउं तव्हांखे ज़्यादा ॾींदुसि ऐं जेकॾहिं तव्हां नाशुक्री कई त बेशक मुंहिंजो अज़ाब तमामु सख़्तु आहे। وقال موسى إن تكفروا أنتم ومن في الأرض جميعا فإن الله لغني حميد। ऐं मूसा फरमायो जेकॾहिं तव्हां ऐं जेके शयूं ज़मीन में आहिनि इहे सभई कुफ़र कनि पोइ बि बेशक अल्लाह ताला बेपरवाह सारायल आहे। ألم يأتكم نبأ الذين من قبلكم قوم نوح وعاد وثمود والذين من بعدهم لا يعلمهم إلا الله جاءتهم رسلهم بالبينات فردوا أيديهم في أفواههم وقالوا إنا كفرنا بما أرسلتم به وإنا لفي شك مما تدعوننا إليه مريب। छा न आयूं तव्हां वटि ख़बरूं उन्हनि माण्हुनि जूं जेके तव्हां खां अॻु में गुज़रिया, यानी क़ौम नूह जी ऐं आद ऐं समूद जी ऐं जेके माण्हू उन्हनि खां पोइ गुज़रिया उन्हनि खे अल्लाह ताला ई ॼाणे थो। उन्हनि वटि उन जा रसूल
मौजूद सां तशरीफ़ फरमा थिया पोइ उन्हनि उम्मतिन रसूलनि जो इनकार कयो ऐं उम्मतिन चयो असीं तव्हांजी रिसालत जा इनकारी आहियूं ऐं बेशक तव्हां असांखे जंहिं तौहीद लाइ सॾियो था असीं उन में घणो शक कंदड़ आहियूं قالت رسلهم أفي الله شك فاطر السماوات والأرض يدعوكم ليغفر لكم من ذنوبكم ويؤخركم إلى أجل مسمى قالوا إن أنتم إلا بشر مثلنا تريدون أن تصدونا عما كان يعبد آباؤنا فأتونا بسلطان مبين सदन पैगंबर चयो छा अल्लाह ताला जे बारे में शक आहे जेको आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा कंदड़ आहे उहो तव्हांखे सॾे थो त तव्हां लाइ तव्हांजा गुनाह बख़्श करे ऐं तव्हांखे हिकु मुक़रर वक़्तु यानी मौत ताईं मोहलत ॾिए काफ़रनि चयो तव्हां यानी पैगंबर त असांजे लाइ बशर आहियो तव्हां इरादो करियो था त असांखे हुन खां रोकियो जिन बुतनि जी इबादत असांजा पीउ ॾाढा कंदा हुआ पोइ तव्हां असां लाइ पोइ साफ़ दलील आणियो قالت لهم رسلهم إن نحن إلا بشر مثلكم ولكن الله يمن على من يشاء من عباده وما كان لنا أن نأتيكم بسلطان إلا بإذن الله وعلى الله فليتوكل المؤمنون सदन रसूलनि खे चयो असीं त तव्हांजे लाइ इंसान आहियूं पर अल्लाह ताला पंहिंजे बंदनि मां जंहिंखे चाहे नबूअत अता फरमाए थो ऐं असांजो कमु नाहे जो असीं तव्हां वटि को दलील आणियूं मगर अल्लाह जे हुकुम सां ऐं मोमिननि खे घुर्जे त अल्लाह ताला ते तवक्कल कनि وما لنا ألا نتوكل على الله وقد هدانا سبلنا ولنصبرن على ما آذيتمونا وعلى الله فليتوكل المتوكلون ऐं असांखे छा थियो आहे जो असीं अल्लाह ते तवक्कल न करियूं हालांकि अल्लाह असांखे असांजो सऊं रस्तो ॾेखारियो आहे ऐं असीं तव्हांजे ईज़ाण ते ज़रूर सब्र कंदासीं ऐं तवक्कल कंदड़नि खे घुर्जे त अल्लाह ते तवक्कल कनि وقال الذين كفروا لرسلهم لنخرجنكم من أرضنا أو لتعودن في ملتنا فأوحى إليهم ربهم لنهلكن الظالمين ऐं काफ़रनि पंहिंजे पैगंबरनि खे चयो असीं ज़रूर तव्हांखे पंहिंजी ज़मीन मां कढंदासीं या तव्हांखे असांजे मज़हब में आणींदासीं अल्लाह ताला उन्हनि ॾांहुं वही मोकिली त असीं ज़रूर ज़ालिमनि खे हलाक कंदासीं ولنسكننكم الأرض من بعدهم ذلك لمن خاف مقامي وخاف وعيد ऐं ज़रूर असीं तव्हांखे उन खां पोइ संदन ज़मीन में आबाद कंदासीं इहो इन लाइ त जेको मुंहिंजे साम्हूं बीहण खां ऐं मुंहिंजे अज़ाब खां डिॼे थो واستفتحوا وخاب كل جبار عنيد ऐं पैगंबरनि फतह जी दुआ घुरी ऐं हर हिकु ज़ालिम ऐं सरकश नाकाम थी वियो من ورائه جهنم ويسقى من ماء صديد संदसि पोयां जहन्नम आहे ऐं उनखे पूअं वारो पाणी पियारियो वेंदो يتجرعه ولا يكاد يسيغه ويأتيه الموت من كل مكان وما هو بميت ومن ورائه عذاب غليظ उनखे तकलीफ़ सां थोरो थोरो करे पीअंदो ऐं उनखे आसानी सां गिरकाए न सघंदो ऐं उनखे हर तरफ़ खां मौत ईंदो पर उहो न मरंदो ऐं उनजे पोयां सख़्त अज़ाब हूंदो مثل الذين كفروا بربهم أعمالهم كرماد اشتدت به الريح في يوم عاصف لا يقدرون مما كسبوا على شيء ذلك هو الضلال البعيد काफ़रनि जे अमलनि जो मिसाल उन फुलियार यानी छार जहिड़ो आहे जंहिंखे तूफ़ान वारे ॾींहुं तेज़ हवा लॻी उन्हनि खे संदन कमाई मां का शइ हथ न ईंदी इहा ई परे वारी गुमराही आहे ألم تر أن الله
خلق السماوات والأرض بالحق إن يشأ يذهبكم ويأتي بخلق جديد छा तव्हां ॾिठो त बेशक अलाह ताला आसमाननि ऐं ज़मीनुनि खे हक़ सां पैदा फरमायो जेकॾहिं पाण चाहे त तव्हांखे ख़तम करे छॾे ऐं तव्हांजे एवज़ नई मख़लूक आणे وما ذلك على الله بعزيز ऐं इहा ॻाल्हि अलाह ताला जे अॻियां मुश्किल नाहे وبرزوا لله جميعا فقال الضعفاء للذين استكبروا إنا كنا لكم تبعا فهل أنتم مغنون عنا من عذاب الله من شيء قالوا لو هدانا الله لهديناكم سواء علينا أجزعنا أم صبرنا ما لنا من محيص ऐं सभई अलाह ताला जे साम्हूं पेश थींदा पोइ ज़ईफ़ तकबर कंदड़ खे चवंदा बेशक असीं तव्हांजा ताबेदार हुआसीं पोइ छा तव्हां असां सां अज़ाब इलाही मां का शइ टारे सघो था उहे चवंदा त जेकॾहिं अलाह असांखे हिदायत ॾे हा असीं बि तव्हांखे हिदायत ॾियूं हा असां लाइ सबुर न करणु ऐं सबुर करणु बराबरि आहे असांखे भॼण जी का बि जाइ कोन्हे وقال الشيطان لما قضي الأمر إن الله وعدكم وعد الحق ووعدتكم فأخلفتكم وما كان لي عليكم من سلطان إلا أن دعوتكم فاستجبتم لي فلا تلوموني ولوموا أنفسكم ما أنا بمصرخكم وما أنتم بمصرخي إني كفرت بما أشركتمون من قبل إن الظالمين لهم عذاب أليم ऐं शैतान चवंदो जॾहिं फ़ैसिलो कयो वेंदो यानी बिश्त में ऐं दोज़ख में पवंदा त बेशक अल्लाह तव्हां सां सचो वाइदो कयो ऐं मूं बि तव्हां सां वाइदो कयो पोइ मूं उनजी मुखालफ़त कई ऐं मूंखे तव्हांजे मथां का ताक़त न हुई मगर मूं तव्हांखे सॾियो पोइ तव्हां मुंहिंजो चवणु मञियो पोइ हाणे मूं ते मलामत न करियो पर पंहिंजो पाण ते मलामत करियो ऐं आउं तव्हांखे बचाईंदड़ न आहियां इन तव्हां मूंखे बचाईंदड़ आहियो बेशक आउं दुनिया में तव्हांजे शिरक खां बेदार हुयुसि बेशक ज़ालिमनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे وأدخل الذين آمنوا وعملوا الصالحات جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها بإذن ربهم تحيتهم فيها سلام ऐं बिश्त में दाख़िल कया वेंदा उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं सुहिणा अमल कया उन जे हेठां नहरूं वहंदियूं अलाह जे हुकुम सां उहे बिश्त में हमेशह रहंदा उन्हनि जो खीकारण बिश्त में अस्सलामु अलैकुम सां हूंदो ألم تر كيف ضرب الله مثلا كلمة طيبة كشجرة طيبة أصلها ثابت وفرعها في السماء छा तव्हां न ॾिठो त कहिड़ी तरह अलाह ताला कलमे तैयब यानी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो मिसाल बयान करे थो कलमे तैयब जो मिसाल पाक वण यानी खजूर जहिड़ो आहे जो पारूं हुन जूं मज़बूत आहिनि ऐं टारियूं हुन जूं बुलंद आहिनि تؤتي أكلها كل حين بإذن ربها ويضرب الله الأمثال للناس لعلهم يتذكرون इहो वण अलाह जे हुकुम सां हर वक़्त में मेवो ॾिए थो अलाह ताला माण्हुनि लाइ मिसाल बयान करे थो त मन इहे नसीहत हासिल कनि ومثل كلمة خبيثة كشجرة خبيثة اجتثت من فوق الأرض ما لها من قرار ऐं कुफरे कलमात जो मिसाल ख़राब वण यानी टूह जो आहे जेको ज़मीन जे मथां ई पटियो वञे थो उनखे का मज़बूती न आहे يثبت الله الذين آمنوا بالقول الثابت في الحياة الدنيا وفي الآخرة ويضل الله الظالمين ويفعل الله ما يشاء अलाह ताला मोमिननि खे कलमे तैयबा ते मौत वक़्त ऐं क़बर में सुवाल जा वक़्त साबित क़दम रखे थो ऐं अलाह ताला ज़ालिमनि खे गुमराह करे थो अलाह ताला जीअं चाहे तीअं करे थो
ألم تر إلى الذين بدلوا نعمة الله كفرا وأحلوا قومهم دار البوار छा तव्हां उन्हनि माण्हुनि यानी कुफार कुरैश खे न ॾिठो जिन अल्लाह जी नेमतुनि खे नाशुक्री सां मटायो ऐं उन्हनि पंहिंजी क़ौम खे हलाकत में विधो جهنم يصلونها وبئس القرار या जहन्नम आहे ये जहन्नम में दाख़िल थींदा ऐं इहा तमामु ख़राब ठिकाणो आहे وجعلوا لله أندادا ليضلوا عن سبيله قل تمتعوا فإن مصيركم إلى النار ऐं उन्हनि अल्लाह सां शरीक बनाया इन लाइ त माण्हुनि खे अल्लाह जी राह सां गुमराह कनि रसूल अरबी तव्हां फरमायो त तव्हां भली फ़ाइदो वठो पोइ बेशक तव्हांजो मोटणु बाहिॾां आहे قل لعبادي الذين آمنوا يقيموا الصلاة وينفقوا مما رزقناهم سرا وعلانية من قبل أن يأتي يوم لا بيع فيه ولا خلال रसूल अरबी तव्हां मुंहिंजे उन्हनि ॿारनि खे फरमायो जेके ईमान आणे निमाज़ पढ़नि था ऐं जेकी कुझु असां उन्हनि खे ॾिनो आहे उन ई मां कुझ ऐं ज़ाहिर में ख़र्च कनि था उन क़यामत वारे ॾींहं खां अॻु में जंहिंमें को बि वापार ऐं का बि दोस्ती न हूंदी الله الذي خلق السماوات والأرض وأنزل من السماء ماء فأخرج به من الثمرات رزقا لكم وسخر لكم الفلك لتجري في البحر بأمره وسخر لكم الأنهار अल्लाह ताला उहो आहे जे आसमान ऐं ज़मीन खे पैदा फरमायो ऐं आसमान मां मींहुं नाज़िल फरमायो पोइ उन मां मेवा पैदा कया तव्हांजे रिस्क लाइ ऐं अल्लाह ताला तव्हां लाइ ॿेड़ी खे ताबेदार बनायो इन लाइ त समुंड में अल्लाह जे हुकुम सां हले ऐं तव्हां लाइ नहरुनि खे ताबेदार बनायो وسخر لكم الشمس والقمر دائبين وسخر لكم الليل والنهار ऐं तव्हां लाइ सिज ऐं चंड ताबेदार बनाया जेके पंहिंजे दायरे में फिरंदड़ आहिनि ऐं तव्हां लाइ रात ऐं ॾींहुं ताबेदार बनाया وآتاكم من كل ما سألتموه وإن تعدوا نعمة الله لا تحصوها إن الإنسان لظلوم كفار ऐं जेको तव्हां अल्लाह सां घुरो सो तव्हांखे ज़रूरतुनि मूजिबि अता कयो वियो ऐं जेकॾहिं तव्हां अल्लाह जूं नेमतूं ॻणींदा ॻणे कीन सघंदा बेशक इंसान वॾो ज़ुल्म कंदड़ ऐं नाशुक्र आहे وإذ قال إبراهيم رب اجعل هذا البلد آمنا واجنبني وبني أن نعبد الأصنام ऐं तव्हां यादि करियो जंहिं वक़्तु हज़रत इब्राहिम अर्ज़ु कयो त ए मुंहिंजा रब तूं हिन शहर यानी मक्का मुकरमा खे अमन वारो बनाए ऐं मूंखे ऐं मुंहिंजे औलाद खे बुत परस्ती खां परे कर رب إنهن أضللن كثيرا من الناس فمن تبعني فإنه مني ومن عصاني فإنك غفور رحيم ए मुंहिंजा रब बेशक इन्हनि घणनि माण्हुनि खे गुमराह बनायो आहे पोइ जंहिं माण्हू मुंहिंजी ताबेदारी कई पोइ बेशक उहो मुंहिंजो उम्मती आहे ऐं जंहिं माण्हू मुंहिंजी बेफ़रमानी कई पोइ बेशक तूं गफूर रहीम आहीं ربنا إني أسكنت من ذريتي بواد غير ذي زرع عند بيتك المحرم ربنا ليقيموا الصلاة فاجعل أفئدة من الناس تهوي إليهم وارزقهم من الثمرات لعلهم يشكرون ए असांजा रब बेशक मूं पंहिंजे कुझु घर वारनि खे गैराबाद वादी यानी मक्का मुकरम में टिकायो आहे इहा वादी तुंहिंजे मुक़दस घर बैतुल्लाह वटि आहे ए असांजा रब मूं उन्हनि खे इन लाइ टिकायो आहे त इहे निमाज़ पढ़नि पोइ तूं माण्हुनि जूं दिलियूं उन्हनि ॾांहुं माइल कर ऐं उन्हनि खे मेवनि सां रिज़्क़ अता कर मन इहे शुकुर कर ربنا إنك تعلم ما نخفي وما نعلن وما يخفى على الله من شيء في الأرض ولا في السماء ए असांजा रब बेशक तूं ॼाणी थो उहो सभु कुझु जेको असीं मख़फ़ी ऐं ज़ाहिर करियूं था ऐं अलाह ताला खां का बि शइ ज़मीनुनि
ऐं आसमान में ॻुझी नाहे अल्हम्दुलिल्लाहि الذي वहब ली على الكبر इस्माईल व इसहाक़ إن रब्बी लसमीउ الदुआ सभई तारीफ़ूं उन अल्लाह लाइ आहिनि जंहिं मूंखे पीर सनी में 2 पुट यानी इस्माईल ऐं इसहाक़ अता कया बेशक मुंहिंजो रब यकीनन दुआ ॿुधंदड़ आहे रब्बि इजअलनी मुक़ीम الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل दुआ हे मुंहिंजा रब तूं मूंखे निमाज़ी बनाए ऐं मुंहिंजे औलाद मां निमाज़ी पैदा कर हे असांजा रब ऐं तूं मुंहिंजी दुआ खे क़बूल कर रब्बना इग़फिर ली वलिवालिदैय वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब हे असांजा रब तूं मूंखे ऐं मुंहिंजे पीउ माउ ऐं मोमिननि खे बख़्श कर उन ॾींहुं जॾहिं हिसाब कयो वेंदो वला तहसबन्न अल्लाह गाफ़िलन अम्मा यअमलु ज़ालिमून इन्नमा युअख़िरुहुम लियौमिन तशख़सु फ़ीहि अल-अबसार ऐं तव्हां अल्लाह ताला खे ज़ालिमनि जे अमलनि खां बेख़बर न सम्झो उन्हनि खे मोहलत ॾिनी वई आहे उन ॾींहुं लाइ उन्हनि जूं अखियूं ख़ौफ़ जे करे खुली वेंदियूं मुहतिईन मुक़निई रुऊसिहिम ला यर्तद्दु इलैहिम तर्फुहुम व अफ़इदतुहुम हवा ऐं उहे मुंहुं मथे खणी ख्वारी खां ॾोड़दा उन्हनि जूं नज़रूं हिकु जाइ ते खुपी वेंदियूं ऐं उन्हनि जूं दिलियूं हैरान हूंदियूं وأنذر الناس يوم يأتيهم العذاب فيقول الذين ظلموا ربنا أخرنا إلى أجل قريب نجب دعوتك ونتبع الرسل أولم تكونوا أقسمتم من قبل ما لكم من زوال ऐं तव्हां माण्हुनि खे उन ॾींहं खां ॾेजारियो जॾहिं उन्हनि ते अज़ाब ईंदो पोइ ज़ालिम चवंदा हे असांजा रब तूं असांखे थोरे वक़्त लाइ मोहलत ॾे असीं तुंहिंजो हुकुम क़बूल करियूं ऐं पैगंबरनि जी ताबेदारी कयूं अल्लाह फरमाईंदो तव्हां दुनिया में कसम न खणंदा हुआ त असांखे को बि ज़वाल न ईंदो وسكنتم في مساكن الذين ظلموا أنفسهم وتبين لكم كيف فعلنا بهم وضربنا لكم الأمثال ऐं तव्हां उन्हनि ज़ालिमनि जे घरनि में टिकिया जिन पंहिंजे नफ़्सनि सां ज़ुल्म कयो ऐं तव्हां बख़ूबी मालूम कयो त असां उन्हनि ज़ालिमनि सां छा कयो ऐं असां तव्हां लाइ मिसाल बयान कया وقد مكروا مكرهم وعند الله مكرهم وإن كان مكرهم لتزول منه الجبال बेशक उन्हनि वॾियूं खुफ़िया तदबीरूं कयूं ऐं अल्लाह ताला वटि संदन मकर जो इल्मु ऐं जज़ा आहे ऐं जेतोणीकि उन्हनि जे मकर सां जबल पंहिंजी जाइ तां हटी वञनि فلا تحسبن الله مخلف وعده رسله إن الله عزيز ذو انتقام पोइ तव्हां न सम्झो अल्लाह ताला रसूलनि सां कयल वाइदनि खे पूरो न कंदो बेशक अल्लाह ताला गालिब इंतकाम वठंदड़ आहे يوم تبدل الأرض غير الأرض والسماوات وبرزوا لله الواحد القهار जंहिं ॾींहुं ज़मीन मटिजी वेंदी सवाइ ज़मीन जे ऐं आसमान मटिजी वेंदा ऐं सभई अल्लाह ताला वटि गॾु थींदा जेको वाहिदुल क़हार आहे وترى المجرمين يومئذ مقرنين في الأصفاد ऐं उन ॾींहुं तव्हां मुजरिमनि खे ॾिसंदा उहे ज़ंजीरुनि में जकड़ियल हूंदा سرابيلهم من قطران وتغشى وجوههم النار उन्हनि जा पहिरान गरम टामे जा हूंदा ऐं उन्हनि जे चेहरनि खे बाहि ॾकींदी ليجزي الله كل نفس ما كسبت إن الله سريع الحساب हिन लाइ अल्लाह हर नफ़्स खे संदसि अमल मूजिब जज़ा ॾे बेशक अल्लाह ताला जल्द हिसाब कंदड़ आहे هذا بلاغ للناس ولينذروا به وليعلموا أنما هو إله واحد وليذكر أولو الألباب हीअ क़ुर माण्हुनि लाइ नसीहत आहे ऐं भले त इन खां ख़ौफ़ कनि ऐं भले उहे मालूम कनि त महबूद बरहक़ फ़क़ति हिकु अल्लाह ताला आहे ऐं भले त अकुलमंद इन मां नसीहत हासिल